पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोणी चयो आहे त अवाम जी ताक़त सां वफ़ाक़ी हुकूमत घर वेंदी। 6 महीना अवामी जदोजहद सां प्रेशर वधी सघे थो। इमरान खान हाणे बि अकेलो आहे, अॻिते वधीक अकेलो थी वेंदो। प्रेस क्लब खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सदर चवणो हो त सियासी जमातूं मिली करे एहतिजाज कनि त हुकूमत किरी पवंदी। मुल्क में हिन वक़्त ज़रूरत आहे त ॿीहर इलेक्शन कराई वञे। हुकूमत खे घर मोकिलण लाइ हुकूमत खां नाराज़ अख्तर मेंगल ऐं चौधरी भाइरनि सां राब्तो कयो वेंदो। आवाम की ज़बान से तो हर गली कूचे में गो नियाजी गो के नारे सुनाई देते हैं, क्योंकि जिंदगी अजीरन करती है। महंगाई ने, बेरोजगारी ने, अदम तरक्की ने सूबाई खुद मुख्तियारी वजीर आजम को अच्छी नहीं लगती। सूबे मजबूत होंगे तो वो कंगाल हो जाएगा। पाकिस्तान के लोगों से पैसे इकट्ठे होकर अपनी उसको मिल्कियत बनाने की कोशिश कर रहा है कि सूबों जब भी सूबाई मुख्तियारी हुई है तो मरकज के पास तो रहा कुछ नहीं, मरकज कंगाल हो गया। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी हमेशह सहाफ़ियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि खे हक़ ॾिना आहिनि। सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे वाक़े जी जांच वारसनि जी दरख़्वास्त ते नवाब शाह पुलिस करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk